एक ॾींहुं वतायो फ़क़ीर खे तमाम घणी बुख लगी हुई। सो खणी माउ खे चयाई त अमड़ ॾाढी बुख लगी आहे, मानी ॾे त खावां। माउ रुखी मानी अची अॻियां रखियो। वताए रुखी मानी ॾिसी चयो त अमड़ कॾहिं त ॿोड़ लप बि ॾींदी कर। माउ चयसि त अबा वलीउल्लाह आहीं, अल्लाह खां घुर, उहो ई तोखे ॾींदई। वताए फ़क़ीर आसमान ॾे मुंहुं खणी चवण लॻो त या अल्लाह, अॼु बुख ॾाढी लगी आहे, मानी मां वटि आहे, का ॿोड़ लप मोकिल त मानी खावां। जंहिं वक़्तु फ़क़ीर आसमान ॾे इहा दुआ घुरी पियो त होॾां फ़क़ीर जे खट भर सां वेठल कुतो उहो मानी खणी भॻो। इहो ॾिसी फ़क़ीर वरी आसमान ॾे मुंहुं खणी चवण लॻो त ॿोड़ त कोन ॾिनई, पर मानी बि खणाए छॾी। दोस्तों जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।